रांधण वेझो बिरोही सुरंगी खूनी तकरार तेज़ थी वियो। फायरिंग में वाटलो ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिन्हिनि धुरनि में फायरिंग जे नतीजे में वाटलो राबेल जूनिजो ज़ख़्मी थी पियो। फायरिंग सबबि मुंहिंजो दड़ो रोड ते ट्रैफिक मुअतल थी वई। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़जी वियो आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हालूं त रांधण वेझो बिरोही सुरंगी खूनी तकरार तेज़ थी वियो। फायरिंग में वाटलो ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिन्ही धुरनि में फायरिंग जे नतीजे में वाटलो राबेल जूनिजो ज़ख़्मी थी पियो। फायरिंग सबब मौजो दड़ो रोड ते ट्रैफिक मुअतल थी वई। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़जी वियो। अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हालूं त रांधण वेझो बिरोही सुरंगी खूनी तकरार तेज़ थी वियो आहे। फायरिंग में वाटलो ज़ख़्मी थी पियो। ॿिन्ही धुरनि में फायरिंग जे नतीजे में वाटलो राबेल जूनिजो ज़ख़्मी थी पियो। फायरिंग सबब मुंहिंजो दड़ो रोड ते ट्रैफिक मुअतल थी वई। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़जी वियो। अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हालूं त रांधण वेझो बिरोही सुरंगी खूनी तकरार तेज़ थी वियो। फायरिंग में वाटलो ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिन्हिनि धुरनि में फायरिंग जे नतीजे में वाटलो राबेल जूनिजो ज़ख़्मी थी पियो। फायरिंग सबबि मुंहिंजो दड़ो रोड ते ट्रैफिक मुअतल थी वई। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़जी वियो। अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हालूं त रांधण वेझो बिरोही सुरंगी खूनी तकरार तेज़ थी वियो। फायरिंग में वाटलो ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिन्ही धुरनि में फायरिंग जे नतीजे में वाटलो राबेल जूनिजो ज़ख़्मी थी पियो। फायरिंग सबबि मुंहिंजो दड़ो रोड ते ट्रैफिक मुअतल थी वई। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़जी वियो। अवां खे आगाह पिया हालूं त रांधण वेझो बिरोही सुरंगी खूनी तकरार तेज़ थी वियो। फायरिंग में वाटलो ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिन्हिनि धुरनि में फायरिंग जे नतीजे में वाटलो राबेल जूनिजो ज़ख़्मी थी पियो। फायरिंग सबबि मुंहिंजो दड़ो रोड ते ट्रैफिक मुअतल थी वई। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़जी वियो। अवां खे आगाह पिया हालूं त रांधण वेझो बिरोही सुरंगी खूनी तकरार तेज़ थी वियो। फायरिंग में वाटलो ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिन्हिनि धुरनि में फायरिंग जे नतीजे में वाटलो राबेल जूनिजो ज़ख़्मी थी पियो। रांधण मां अवां खे आगाह पिया हालूं त रांधण वेझो बिरोही सुरंगी खूनी तकरार तेज़ थी वियो। फायरिंग में वाटलो ज़ख़्मी थी पियो आहे। ॿिन्हिनि धुरनि में फायरिंग जे नतीजे में वाटलो राबेल जूनिजो ज़ख़्मी थी पियो। फायरिंग सबबि मुंहिंजो दड़ो रोड ते ट्रैफिक मुअतल थी वई। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे रांधण खां सीनियर रिपोर्टर शहाब जावरी। जी शहाब जावरी, कहिड़ा तफ़सील आहिनि? रांधण वेझो बिरोही सुरंगी खूनी तकरार तेज़ थी वियो आहे। जी शहाब सोलंकी, कहिड़ा तफ़सील आहिनि? रांधण वेझो बिरोही सुरंगी खूनी तकरार तेज़ थी वियो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि वटि? आगाह कजो न खां। ये राधन लॻे ॻोठ दिलावर सोलंगी ऐं बहराम बिरोही जे सोलंगी ऐं बिरोही बिरादरी जी ॿिनि धुरनि में शदीद फायरिंग थी आहे, जंहिंमें कणिक जो लाभ कंदड़ बिरोही बिरादरीअ जी औरतूं भी उन में ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। जॾहिं त फायरिंग सबबि हिकु राहगीर राबेल धूणे जो उहो पिणु शदीद ज़ख़्मी थियो, जंहिंखे लाड़काणे इस्पताल वियो। इतला आहिनि त उहो बि जेको आहे सो ज़ख़्मनि जा ताब न सहंदे करे फोत थी वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त ही जेको सोलंगी ऐं बिरोही बिरादरीअ जो जेको तकरार आहे, इन में सोलंगी धुर जा 3 माण्हू क़तल थिया आहिनि, जिन खां पोइ इलाइक़े वासियुनि जो वॾो हिकिड़ो मेड़ मिंट काफ़िलो आयो हुयो। क़ुर पाक खणी जिन ते धुरनि जेका फायर बंदीअ जी जो ऐलान पिणु कयो, पर अॼु वरी उन जी भणकड़ी कंदे शदीद फायरिंग थी आहे, जंहिंमें हिकिड़ो राहगीर राबेल जूणे जो फोत थी वियो आहे, जंहिंमें ॿिनि बिरोही बिरादरी जी 2 औरतुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। जॾहिं त जेकर पुलिस हिते बेवस बणियल आहे, राधण ऐं मुंहनि जो दड़ो जेको लाड़काणे वारो रोड आहे उहो पिणु ट्रैफिक लाइ बंदि कयो आहे। जी वॾी महिरबानी शहाब जावरी तफ़सील ॾिनल आहे।